केला हिकु मज़ेदार ऐं ग़िज़ाइयत सां भरपूर मेवो आहिनि जेके समूरो साल मिलंदा आहिनि। केलनि में कैल्शियम, आयरन, पोटाशियम, फाइबर, विटामिन सी ऐं बी हूंदा आहिनि जेके जिस्म लाइ फ़ाइदेमंद आहिनि। केला खाइण सां असांखे तवानाई मिलंदी आहे ऐं हाज़मो बहितर थींदो आहे, जॾहिं त कब्ज़ीअ मां छुटकारो मिलंदो आहे ऐं दिलि जी सिहत बहितर थींदी आहे। केला खल ऐं वारनि जी सिहत लाइ बि बहितर आहिनि, जॾहिं त मूड खे बहितर कंदा आहिनि। पर छा अव्हांखे ख़बर आहे त सियारे में केला खाइण जा कुझु नुक़सान बि आहिनि? चयो वेंदो आहे त केलनि में मौजूदु मिठाण वज़न वधाईंदी आहे, जॾहिं त केले में मौजूदु थियामाइन्स असांजे जिस्म में सूर, सोज ऐं तकलीफ़ पैदा कनि था। केले में मौजूदु कैल्शियम असांजे जिस्म में बलगम पैदा करे सघे थो ऐं असांखे खंघि, साह खणण में ॾुखियाई थी सघे थी। केले में मौजूदु मैग्नीशियम असांजे जिस्म खे सुस्त करे सघे थो, जंहिंसां कमज़ोरी ऐं थकावट महसूस थींदी। इन्हनि नुक़साननि खे नज़र में रखंदे इहो मतिलबु बिल्कुलु नाहे त अव्हां केला खाइण छॾे ॾियो, पर इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुर्जे त असांखे केला ज़रूरत मूजिबि ऐं मुनासिब वक़्त ते खाइण घुर्जनि। मिसाल तौरु सियारे में ॾींहं जे वक़्त में केला खाइण घुर्जनि ऐं राति जो केला खाइण खां पासो करणु घुर्जे। केला ॿियनि मेवनि या खीर सां मिल्क शेक ठाहे बि पी सघजनि था।